पाकिस्तान में मोटर गाॾियुनि जी सभ खां वॾी कंपनी पाक सुज़ुकी पंहिंजो प्लांट बंदि करे छॾियो आहे। पाकिस्तान में पाक सुज़ुकी सभ खां वधीक मोटर कार तयार ऐं विकिरो कंदड़ कंपनी आहे, जॾहिं त इंडस टोयोटा खां पोइ पाक सुज़ुकी बि पंहिंजो पैदावारी यूनिट बंदि करे छॾियो आहे। कंपनीअ जे बयान मूजिबि पैदावारी प्लांट 2 जनवरी सूमर खां 6 जनवरी जुमे ताईं रहंदा, जॾहिं त 1 जनवरीअ ते आचर, जॾहिं त 7 ऐं 8 जनवरीअ ते छंछर जी मोकल हुजण सबबि प्लांट खे अणॼाणल ॾींहं ताईं 8 ॾींहंनि लाइ बंदि कयो वेंदो। पाक सुज़ुकी मोटर कंपनी लिमिटेड तरफ़ां जारी कयल बयान में चयो वियो आहे त दरामदी पाबंदियुनि जे करे पाक सुज़ुकीअ लाइ ही नाज़ुक वक़्तु आहे। मुस्तक़बिल जे हवाले सां बि गैर यकीन वारी सूरतहाल जे करे इहा ख़बर नाहे त पाबंदियूं वधीक केतिरो वक़्तु हलंदियूं। कंपनीअ चयो आहे त असांजा डीलर्स ऐं वेंडर्स बि तरतीबवार विकिरे ऐं पैदावार न थियण सबबि परेशान आहिनि। हुकूमत खे अपील आहे त महिरबानी करे मामले खे फौरी हल करण लाइ सनअत जे स्टेक होल्डर्स सां ॻाल्हियूं करे पाक सुज़ुकी मोटर कंपनी लिमिटेड खां अॻु टोयोटा इंडस मोटर कंपनी लिमिटेड 3 डिसंबर ताईं प्रोडक्शन प्लांट मुकमल तौर बंदि करे चुकी आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk